नाज़रीन वाही पांदी वेझो ॻोठ शहक रोदनाणी में डिस्पेंसरी तो मौजूद है पर डॉक्टर दवाऊं न हुअण करे अवाम लाइ बेलाभ बणियल है। ॻोठाणनि अपील कई है तो डिस्पेंसरी के फ़ाल बणायो वञे। शहक रोदनाणी असांखे डॉक्टर कोन थो मिले। इस्पताल हाणे पंहिंजो ख़ानगी तौर टल सड़के केरु आयो ई कोन अॼु ताईं। कॾहिं खां बंदि आहे? सरकारी हिन खे तकरीबन 8-7 साल थी वञा अञा वधीक थी विया। पोइ ॻोठाणा काॾे वञनि? काॾे वञूं रुलूं था वाही जोही राति जो अंधारे में कॾहिं ऊंदाही में। हाणे जेको ज़मानो अॻे त फुर हूंदा असांजा 2-3 घणो गाॾियूं फुर डॉक्टर खपनि असांखे डॉक्टर ॾियनि असांखे सहूलियत ॾियनि। हे नंढा ॿार बीमार ॿार काॾे वञनि। हुकूमत छा चए वज़ीर आला छा चए सिंध जो हुकूमत छा चए असांजो जमाली साहिबु एम न असां उनखे बि चऊं था असांजो पाड़ोसी असां मुस्लमान ॿार न आहियूं छा असांजो बि ख़्यालु करे कुझु असांजो बि कमु करे न माउंटेन में हाणे शरीक आहियूं। घणा ॻोठ हूंदा हिते आस पास में जेके ओसे पासे हिते 40-50 ॻोठ आहिनि सॾु 45 ॻोठ आहिनि ॾिसी घुमी सभु सूरत में। सेहत मर्कज़ किथे बि न आहे? न किथे बि न आहे डॉक्टर कोन्हे सरकारी। डिस्पेंसरी जेका बिल्डिंग आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल दादू जे तरफ़ां 2008 में ठही आहे ऐं ठहण खां वठी अॼु ताईं हिन जी एसएनई जेका आहे उहा मंज़ूर न थी सघी आहे। हीअ जेका डिस्पेंसरी ठही आहे सो मुख़्तलिफ़ सराउंड में जेकी बि ॻोठ आहिनि शहक रोदराणी खां अलावा कासिम रोदराणी आहे धनु टकरी आहे हमर रोदराणी आहे मीर खान रोदराणी आहे ऐं इन्हनि सभिनी जे सहूलियत जे हिसाब सां ई डिस्पेंसरी ठाही वई आहे पर अॼु ताईं हिन में का शइ मुक़ररु न थी आहे न अमलो मुक़ररु थियो आहे न हिन में को सामान आहे न ई दवाऊं वग़ैरह मिलनि। तालिबान असां हिन ते अमलो मुक़ररु करे हिन जी एसएनई मंज़ूर करे असांखे हिन जी बजट बि ॾिनी वञे अमलो बि ॾिनो वञे त जीअं ही डिस्पेंसरी स्टार्ट थी सघे त आस पास जे माण्हुनि खे तक़रीबन 10-20 हज़ार माण्हुनि जे आबादी खे फ़ाइदो थी सघे।